कुछ माण्हू रुगो औकात औकात जी ॻाल्हि कंदा आहिनि। ॿुध पुट, असां पंहिंजी ज़िंदगी नवाबनि जीअं जीअंदा आहियूं ऐं जेतिरनि पैसनि जो तोखे गुरूर आहे न, ओतिरनि जा असां सिगरेट पीअंदा आहियूं। गुरूर न आहे मूंखे, पर ज़िद्दी ज़रूरु आहियां। ऐं हा ॿुध पुट, शरीफ़ ज़रूरु आहियां, पर तुंहिंजी औकात मिट्टी में मिलाइण जी हैसियत रखां थो। ऐं हा, असांखे न सेखार बदमाशी जा कानून। असांजे शराफ़त छॾे ॾींसे त घर खां ॿाहिरि न निकिरी सघंदे। अगरि निकिरंदे बि त बुरको पाए निकिरंदे, त बुरको पाए निकिरंदे।